कंहिं फ़र्द जो ज़हन पंहिंजी तहज़ीब जे रद्द अमल मां पैदा थियल एहसासनि, ख़्यालनि ऐं जज़्बनि वसीले जुड़ंदो आहे। समाज जेकॾहिं वशी आहे त फ़नकार लाइ कंहिं ख़ासि मक़सद कारण कुझु करण वास्ते हदूं तमामु सोढ़ियूं थी वञनि थियूं ऐं तख़लीक़ जा इम्कान कंहिं गूंगे जो ख़्वाब बणिजी वञनि था। पर मुआशिरो जेकॾहिं वुसअत नज़री वारो इज्तिमाई तरफ़ माइल आहे त तख़लीक़ी अदब जी ख़ुशबू हिजरत करे थी ऐं वण खे वासींदी ॾे तोड़े परॾेह खे ॾाह जा ॾस ॾेखारे थी। को समय हो जो सिंधी समाज पंहिंजे अंदरि हिकु जानदार फ़िक्र खे सांडियो वेठो हो। इहो फ़िक्र सहब, ॾाहप, इज्तिमाइयत, लताफ़त ऐं ज़राफ़त सां भरपूर। अहिड़े क़िस्म जे समाज मां हिकु भरपूर फ़लसफ़े जे उभरण जी उमेद करे सघिजी पई ऐं उन लाइ साईं जेम्स चयो त सिंध जो फ़िक्र दुनिया जे मुल्कनि लाइ मशल राह साबित थी सघे थो, पर अफ़सोस जो ईअं न थी सघियो। डॉक्टर अलहदाद बोहे पंहिंजे किताब अदब जा फ़िक्री मौरिद जे सुफ़े 345 ते लिखियो आहे, कोट, हिन सवाल जो जवाबु इहो आहे त पाकिस्तान में फ़िक्र जी हिकहची खे क़ाइमु रखियो वियो आहे ऐं मुफ़क्किर ऐं दानिश्वर थियण लाइ हमेशह सर्टिफिकेट ऐं सिफ़ारिश जी ज़रूरत पवे थी। अहिड़ी तरह पाकिस्तान जो तुफ़ैली दानिश्वर पाकिस्तान जे सक़ाफ़तुनि जो मुनकर, कल्चरनि जो मुख़ालिफ़ ऐं क़ौमियतुनि जो दुश्मन रहियो आहे। हू छाकाणि त सियासी पनाह में आहे, बंदूकुनि जी छांव में पलिजे थो, उन करे हू इन हरकत में कामयाबु थी वियो आहे जंहिंमें सिंध ऐं ॿियनि इलाइक़नि जे अज़ीम विरसे खे बर्बादु करे अनारकी ऐं बेचैनी खे क़ाइमु करण जी नापाक कोशिश में रुधल पियो रहियो आहे। अनकोट। साॻिए हिन इलाइक़े में ॿियनि शोबनि सां गॾोगॾु अदब जी तरक़ी ऐं तरवीज सां जेके वेल वहाया विया आहिनि, इहे कंहिंखां ॻुझा कीन आहिनि, पर पोइ बि सिंधी अदब पंहिंजे साथ दुनिया जे सुधरियल ॿोलियुनि जे अदब सां बर में अचण जी कोशिशि करे रहियो आहे। जीअं त पूरो माशरो ऐं रियासती इदारा अनारकी जी सरपरस्ती करे रहिया आहिनि, इन करे उन्हनि जो सिंधी समाज, सक़ाफ़त ऐं अदब ते असरु पवणु हिकु लाज़मी अंसुर आहे। सिंधी अदब में नावल ऐं शाइरीअ जे मुक़ाबले में सिंधी कहाणी मिड़ी अॻु बढ़ी रही आहे। जीअं त अदीब कंहिं अदबी फन पारे वसीले किरदारनि जी तख़लीक़ फ़क़ति ज़हनी हिस्स हासिलु करण लाइ न कंदो आहे, पर उन्हनि किरदारनि वसीले समाज, मुआशिरे जी तरक़ी ऐं वादवीज में भाङे भाईवार थींदो आहे ऐं इहे किरदार हिकु कारी अॻियां सूरमे जी शकिल में उभरी ईंदा आहिनि। मुंहिंजे हिन लेख जो मक़सदु सिंधी कहाणीअ में किरदार निगारी खे उजागर करणु आहे। इन करे असां उन्हनि किरदारनि ते बहस कंदासीं जिन सिंधी समाज ऐं अदब में नवां लाड़ा मुतारिफ़ कराया। असांजो समाज नीम जागीरदाराणो ऐं नीम ज़राती समाज आहे। अहिड़े सिरिश्ते में रहंदड़ लोकनि जो पंहिंजूं घुर्जूं ऐं पंहिंजा नियम आहिनि। उन्हनि वटि कूड़, ठगी, दोलाप, दोखो, मकारी, चापलूसी, चुगलखोरी, हसद, कीनो ऐं लालच जहिड़ा अंसर तक़रीबन नापैद हूंदा आहिनि। इहे सिधा सवा ऐं सचा हूंदा आहिनि, जंहिंजी सादगीअ जे करे असांजे समाज जे कुझु तबक़नि खे अणघड़ियो काट या ॼट जहिड़े लक़बनि सां नवाज़ियो, पर उन्हनि पंहिंजे तहज़ीबी तोड़े सक़ाफ़ती विरसे खे न छॾियो। कहाणीअ में अहिड़े क़िस्म जो पहिरियों मिसाल अमरलाल हेमूराणी तरफ़ां बर्पा कयल मिसाल फुलवाड़ीअ में अदो अब्दुर्रहमान जी कहाणी जो किरदारु आहे। सिंधी समाज जी हक़ीक़त निगारी वारी हिन कहाणी में अदे अब्दुर्रहमान जो किरदारु असांजे उन दौर जे मुआशिरे जी भरपूर अकासी कंदड़ किरदारु आहे, जंहिं वटि कंहिं बि क़िस्म जी खां या कोठे वारे कल्चर जा अदब आदाब न आहिनि। साॻी रीति 1945 में लिखियल शेख हयात जी कहाणी सफ़ेद वहशी पिणु साॻी किरदार निगारीअ जो बहितरीन मिसाल आहे। हिन कहाणी में हिकु सादो सिंधी माण्हू अंग्रेज़ खे सफ़ेद वहशी कोठे कंहिं रख रखाव खां सवाइ पंहिंजी नफ़रत जो इज़हार करे थो। 1947 में विरहाङे जो वाक़ियो पेश आयो ऐं सिंध पाकिस्तान जे सरहदुनि में अची वई। हितां जा पढ़ियल लिखियल हिंदू लॾे मज़हबी बुनियाद ते हिंदुस्तान हलिया विया ऐं सिंधी अदब में हिकु वॾो ख़ाल पैदा थी वियो। हिंदुस्तान लॾे वियल सिंधी अदीबनि 5 साल धारीअ धरतीअ ते पंहिंजी जाइ ठाहिण में लॻाए छॾिया ऐं जॾहिं सामत में आया त धरतीअ जे विछोड़े में वकोड़जी विया ऐं घणो घणो अदब इन ई पस मंदर में लिखजणु लॻो। जॾहिं त हिन तरफ़ धारियुनि जी आबादकारी ऐं पनाहगीरी ज़हनियत, मज़हब जे नशे में पलजण वारे मुहाजिर सिंधी अदब जी अवसर खे मुनकिर ऐं मुलहद छॾणु शुरू कयो। उन करे सिंधी कहाणीअ में का नुमाया तब्दीली नज़र न आई, जंहिंखां पोइ 1 मिनट जे गद सिंधी अदीबनि खे निहायत बेदार कयो। इन दौर में हिकु नओं ट्रेंड पैदा थियो, इहो सिंधी समाज में बज़ाहिर मनफ़ी नज़र ईंदड़ किरदारनि खे मस्बत अंदाज़ में पेश कयो वञे। इन ॾिस में अयाज़ कादरीअ जो बिलू दादा, ग़ुलाम रब्बानी आगरे जो शीबू दाड़े ऐं जमाल आबरे जो पिशू पाशा निहायत मक़बूल थिया। जेतोणीकि पिशू पाशा, शीदू दाड़ेल ऐं बिलू दादा जे मुक़ाबले में गैर फितरी ऐं जुड़तू किरदार हो, पर पोइ बि अहिड़े किरदार सिंधी कहाणीअ ते वॾो असरु पैदा कयो। नसीम खरल ऐं अमर जलील जा किरदार सिंधी समाज जे उन्हनि किरदारनि मां हुआ जिन वसीले सिंधी समाज जी सिर्फ़ु उपटा न थी, पर उन्हनि किरदारनि सिंधी समाज जे हीरोज़म वारे नज़रिए खे हथी कान वठाई।
जहिड़े क़िस्म जो हीरोज़म पिशू पाशा में नज़र अचे थो। अमर जलील जो अरोड़ जो मस्त, हिन जार में ऐं सरदलाश जो सफ़र ऐं नसीम खरल जी पहिरीं मुराद जो हीरो असांजे समाज जा जीअरा जागदा किरदार आहिनि। जन जी किरदार निगारी ते भरपूर ध्यानु ॾिनो वियो आहे। नूरहुदा शावरी औरतुनि सां थींदड़ मतभेद वारनि रवैयनि जी उपटार कई त ख़ैरुनिसा जाफ़री ऐं माणक जा किरदार जिनसियाती मसइलनि में फाथल नज़र अचनि था। शौकत शोरे जा किरदार जदीद सिंधी कहाणी जे मामलनि खे सम्झाइनि था। अली बाबा ऐं अब्दुल कादिर जूणेजे जा किरदार निच बहिराड़ी जा आहिनि ऐं ॿारहाड़ियुनि खे मुतारिफ़ कराइण ऐं ॿारहाड़ियुनि जे रवैयनि खे सम्झण में मददगार साबित थियनि था। जॾहिं त आगा सलीम जा किरदार इश्क ऐं तसव्वुफ़ जे ॿिए वाटे ते बीठल नज़र अचनि था। इन करे मंझंदि नफ़्सियाती छिकताण नज़र अचे थी। ॿिए पासे कमर शहबाज जा किरदार हीरोज़म खे अती वठाइनि था। 1975 में भुट्टो साहब सिंधी रिसालनि ते पाबंदी मड़ी, जंहिंखां पोइ ज़िया जो ऊंदाहो मार्शल दौर शुरू थियो, जेको 11 साल हलियो ऐं उन दौर में सिंध जे ॻोठनि ते हरालाया विया। उन दौर में पैदा थियल नसुल जे कननि में हींअर ताईं लांग बूटनि जा पड़ाड़ा वधी रहिया आहिनि। इन ई दौर में डिप्रेशन ऐं अनारकी जहिड़नि बीमारियुनि जनम वरितो, जन्मा मुलाहियत ऐं बुनियाद परस्ती जहिड़ा रवैया पैदा थिया ऐं तसव्वुफ़ ऐं वेदांत जो प्रचार कंदड़ सिंधी नौजवान जिहाद वास्ते मुख़्तलिफ़ पटकियूं ॿधी कश्मीर, अफ़गानिस्तान ऐं चिचनिया पहुतो। जेके न निकिरी सघिया उहे रहमतुल्लाह मांजोठी, राशिर, रसूल मेमण, गफ़ूर मेमण, मंज़ूर कोयार ऐं मुनवर सिराज जे कहाणी जा किरदार बणिजी विया ऐं इहे किरदार कमज़ोर, निबल, मज़ूर, मास्तर, जिनसी तौर ते हिसायल मास्तरियाणियुनि, थर ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में टके टके ते कमु कंदड़ औरतुनि, अख़बारी हाकरनि, गाॾियुनि पुठियां डोड़ंदड़ छोकिरनि ऐं फुटपाथ ते रहंदड़नि जा किरदार हुआ। हिन दौर जी कहाणियुनि में जदीद तसव्वुफ़ जो हिकु अजीब संगम नज़र अचे थो, जंहिंमें हिकु तरफ़ त सिंध जी इज्तिमाही मामलनि जी उपटार नज़र अचे थी, त ॿिए तरफ़ किरदार शख़्सी मुंझारनि में वकोड़ियल नज़र अचनि था। जहिड़ी रीति सिंध चौखंदी बदल आहे। शालती जे चवाणी त मिड़िया मछ हज़ार भाङा थींदी सोणी जे मिसदाक, एस्टेब्लिशमेंट, पंजाबी कामोर खे लॾे, पठाणनि जे खूनखार चंबन ऐं पनाहगीरनि जे नफ़रत आमीज़ डॉक्टराइन, फ़ौज जे बूटनि हेठां चिचरियल सिंध जे नौजवान नस्ल जा कहिड़ा किरदार थी सघनि था, इहो हिकु धार बहस आहे। ओॾां भारत लॾे वियल सिंधी अदीबनि जे लॾे जे कहाणियुनि जा किरदार नफ़्सियाती ऐं इक़्तिसादी जंग जे ॿिए वाटे ते बीठल नज़र अचनि था। जूनी टही जे अदीबनि जा किरदार पंहिंजी जनम भूमीअ खे यादि करे लुड़क लाड़ींदा रहिया आहिनि, त नौजवान टही जा किरदार वरी इक़्तिसादी इस्तेहकाम जी ॻाल्हि कनि था ऐं सिंध खां वधीक भारत सां वफ़ादारी निभाइण जा जतन करे रहिया आहिनि। जूनी टही जे कहाणीकारनि मां मोहन कल्पना, ईश्वर चंदर, पोपटी हीरा नंदाणी, हरी मोटवाणी, कला प्रकाश ऐं जदीद कहाणी जो वॾो नालो लाल पुष्प आहिनि। लाल पुष्प जहिड़ी जदीद कहाणी सिंध में विरले नज़र ईंदी। मोहन कल्पना हिंदुस्तान जो अमर जलील आहे। संदसि किरदार इश्क जा रोगी ऐं जिनसी तस्कीन वास्ते भटकंदा नज़र अचनि था। ईश्वर चंद्र जा किरदार उहे पोड़ा ऐं पोड़ियूं आहिनि, जेके नौजवान नस्ल जी लातालकीअ वारनि बेरहम रवैये जे वर चढ़ियल आहिनि। जॾहिं त हिंदुस्तान जे घणनि अदीबनि जा किताब सिंध में दस्तियाब नथा थी सघनि, इन करे उन्हनि जी मुकमल छॾछाड़ मुमकिन न आहे। महिरबानी।